पोइ वरी जेको आहे सो निज़ामानी साहिबु हूंदो, ख़लीलुर रहमान जो पीउ जेको सॉरी ॿुघियो साहिबु हूंदो हो असां वटि। ख़लीलुर रहमान ॿुघियो जो नालो तव्हां ॿुधो हूंदो, उन जो वालिद साहिबु उहो बि उते ख़लील रहमान त कराची रेडियो ते हो न। रेडियो ते, हा हा उहो हुन जो वालिद साहिबु न्यूज़ जो प्रोड्यूसर हूंदो हो अच्छा। रेडियो पाकिस्तान ते। ख़लील त हाणे अमेरिका में हाणे अमेरिका में, जी हा। सो उन चयो त यार तुंहिंजो आवाज़ु एतिरो बहितरीनु आहे, एतिरो सुठो आहे, तूं लोकल रुॻो ख़बरूं थो पढ़ी। मूं चयो साईं हाणे जेके मूंखे ॾिनी चई न मां ॻाल्हायां थो। पोइ हुननि ॻाल्हायो ज़मा शाह राशिदी, ॿुघियो साहिबु, ऐं असांजो सुपरवाइज़र हूंदो रहीम शेख नालो हुनजो हो नालो। हीअ अख़बार हिकिड़ी निकिरंदी हुई बिज़नेस रिकॉर्डर, उन में उहो कमु कंदो हो। अच्छा। ऐं असांजो सुपरवाइज़र हूंदो हो। इन्हनि टिनी जी टीम ठही ऐं इन्हनि मुंहिंजो ऐं बिल्किस जो ॿीहर ऑडिशन वरितो। उन ऑडिशन में मूंखे नंबर 1 ते रखियऊं, बिल्किस खे नंबर 2 ते रखियऊं। अहिड़ी रीति पोइ मां वरी लोकल मां नेशनल हुकअप ते अची वियुसि ऐं सुबुह जो 7:50 ते शाम जो 5:20 ते जेके ख़बरूं ईंदियूं उहे मूं पढ़णु शुरू कयूं। हाणे उहे उते असांखे ॾींदा 15 रुपया फ़ी ख़बर पढ़ण जा। हफ़्ते में 7 ॾींहं ख़बरूं पढ़ंदा हुआसीं। 105 रुपया महीने जा जेके आहिनि से असांखे 460। मिलंदा 450 425 रुपया मिलंदा। मुंहिंजी त ईद थी वई। बाबा खे वधीक हथी ॾियणु शुरू कयमि माली मामलनि में, त ख़बरूं पढ़ंदो हुउसि ऐं पोइ लेक्चरर बि थी वियुसि। त ईअं इहो ज़िंदगीअ जो सफ़र जेको आहे सो शुरू थियो ऐं अञा ताईं यूनिवर्सिटी में आहियां। ऐं यूनिवर्सिटीअ जो पहिरियों सिंधी ऐं मां सम्झां थो आख़िरी सिंधी डीन आहियां। मां डीन जे उहिदे तां रिटायर कयो ऐं डायरेक्टर हुउसि शाह लतीफ़ चेयर जो, उहो कंटिन्यू कंदो अचां थो, पर डीनशिप ख़तमु थी वई रिटायरमेंट खां पोइ। त मां पहिरियों सिंधी डीन आहियां जेको कराची यूनिवर्सिटी में डीन थियुसि। ऐं मां सम्झां थो त हिन खां पोइ को सिंधीअ जो वारो कोन ईंदो जो उहो डीन थिए। 2-3 ॻाल्हियूं ॿुधायो, शेखनि खां शुरू था कयूं। जी साईं। जेका मोहतरमा शेख हुई हा सखर जी, जी तव्हांजी वेगी वालदा, हा, उनखे औलाद हुई? उन वॾो असांजो वॾो भाउ तव्हांखे ॿुधायमि न, उन मां हिकिड़ो असांखे भाउ हो वॾो। उन कराची यूनिवर्सिटी मां MSc कई जियालॉजी में। ऐं तंहिं ज़माने में PIDC हूंदी हुई, हू PIDC में असिस्टेंट जियालॉजिस्ट भर्ती थियो ऐं पोइ वरी इहो PIDC बायफर्केट थी वई। सीमेंट कारपोरेशन अलॻि ठही, पाकिस्तान मिनरल डेवलपमेंट कारपोरेशन अलॻि ठही। तो पाकिस्तान मिनरल डेवलपमेंट कारपोरेशन में हूंदो हो ऐं उते जनरल मैनेजर थी वियो, इस्लामाबाद हलियो वियो। 2 दफ़ा हुन जा नाला रिकमेंड थिया चेयरमैन PMDC लाइ, पर 2 दफ़ा हुनखे कोन कयूं। हिकिड़ो दफ़ो हनीफ़ तैयब वज़ीर हो, हाजी हनीफ़ तैयब। हाजी हनीफ़ तैयब वज़ीर हो मादनी तरक़ीअ जो, उनखे असां चवरायो बि, छाकाणि मुंहिंजा तालुकात हुआ काठियाड़ी मेमणनि सां, पर मथियनि कोन कयो। ऐं ॿिए दफ़े जॾहिं हू नंबर 1 ते हुनजो नालो रिकमेंड थी वियो त बेनज़ीर भुट्टो साहिबा जी हुकूमत हुई ऐं हुन पंहिंजे डेंटिस्ट खे PMDC जो चेयरमैन मुक़ररु कयो। उन मां आदो जेको आहे सो दिलि बर्दाश्त थी वियो ऐं प्री मेच्योर रिटायरमेंट वठी हलियो आयो। ऐं हैदराबाद में तव्हां कासमाबाद में ॾिठो हूंदो सुनहरी बुकलैंड जे नाले सां हिकिड़ो तमामु वॾो बुक शॉप आहे, उहो मुंहिंजे वॾे भाउ जी खोलियो हो। अच्छा, कासमाबाद में आहे जेको? मेन कासमाबाद। हा, मूं ॾिठो आहे। जी मूंखे हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधायो, जी। अम्मा काॾे वई? हा, अम्मा जेका आई, मूं तव्हांखे ॿुधायो त बाबा जा अब्दुल सत्तार पीरज़ादे सां तालुकात हुआ। मुंहिंजी पहिरीं वालदा जेका हुई उहा नर्स हुई। अच्छा। ऐं डॉक्टर छबलाणीअ सां गॾु कमु कंदी हुई। SP छबलाणी जी। या ॿियो को आहे? डॉक्टर छबलाणी जेका सत्तार पीरज़ादे जी ज़ाल हुई, ठीकु। उन सां कमु कंदी। उन जे नाते ई बाबा जो सत्तार पीरज़ादे साहिब सां तालुक़ु पैदा थियो। उहा अलॻि त थी वई, पर उहा असांजो उन सां अचणु वञणु ख़तमु कोन थियो। ऐं असां भाउरनि में बि कॾहिं इहो विछो कोन हो त को सॻा पाण में न आहियूं। जॾहिं बाबू गुज़ारे वियो त असां वटि त कुझु कोन हो, ग़रीब माण्हू हुआसीं। ॻोठ में ॾाॾे जी हिकिड़ी जाइ हुई, उन ते माण्हुनि जूं अचे नज़रूं लॻियूं त कंहिं को वठणु पियो चाहे, को कब्ज़ा पियो करणु चाहे।
सो असांजो चाचो उहो बि रेवेन्यू में हो, रिटायर थियल हो। जब्बार मेमण खे तव्हां सुञाणंदा हूंदव। जब्बार मेमण मुंहिंजो सोटु आहे। जब्बार जो वालिद ग़ुलाम मोहम्मद मेमण। उन मूंखे सॾाए चयो त बाबा हे तव्हांजी जाइ ते कब्ज़ा थी वेंदव, या त उते कंहिंखे रहायो या विकिणी छॾियो। सो मूं चयो त ठीकु आहे, विकिणाए ॾियो तव्हांजो ॻोठु अचणु, असांजो ॻोठु अचणु वञणु थींदो ई कोन। सो मूं चयो तव्हांजो ॻोठु अचणु वञणु आहे, तव्हां विकिणाए ॾियो असांखे। चई पहिरीं पंहिंजे वञी वॾे भाउ खां इजाज़त वठी आहे, वॾे भाउ खां पुछ पहिरीं, ईअं थो चई त विकिणाए ॾियो। मूं चयो ठीकु आहे, मां वॾे भाउ सां ॻाल्हायां थो। त वॾे भाउ चाचे खे चयो त भई असांजो वॾो हीउ आहे। मुंहिंजे लाइ चई त असांजो वॾो हीउ आहे, हालांकि मुंहिंजे ऐं वॾे भाउ जे विच में 10 सालनि जो फ़र्क़ु आहे। पर हुन तव्हांजो मान कयो? हा, हुन चयो असांजो वॾो हीउ आहे, छाकाणि बाक़ी नंढनि खे करे ॾिसे हीउ थो, ऐं सभु कमु हीउ थो करे, ऐं सभु कमु हीउ थो ॾिसे, त असांजो वॾो हीउ आहे। हीउ जेको चवंदो तव्हां ईअं कयो, मां जिथे सही ॾियणी हूंदी उते मां अची सही ॾेई वेंदुसि। त उहो वॾो भाउ असांजो हाणे को 7-8 साल अॻु में गुज़ारे वियो। हुन अचे सुनहरी बुकलैंड उते क़ाइमु कयो, ऐं अहिड़ी रीति ज़िंदगीअ जो सफ़र हलंदो थो रहे। हाणे जेको तव्हां PMDC था चओ, बीइंग डॉक्टर, असां त उहो पाकिस्तान मेडिकल ऐं डेंटल काउंसिल था चऊं। हा, तव्हां PMDC था चओ, पाकिस्तान मिनरल डेवलपमेंट कॉर्पोरेशन। जी, पोइ उन में कहिड़ो डेंटिस्ट बेनज़ीर रखियो? उनजो नालो मूंखे यादि कोन्हे, पर उहो बेनज़ीर जो डेंटिस्ट हो जेको PMDC जो चेयरमैन थियो हो, ऐं उनखां दिलि बर्दाश्त थी भाउ छॾे हलियो आहे उतां। ठीकु थियो। हाणे तव्हां पढ़ाईअ में कीअं हो? नंढे हूंदे खां को हिसाबु ॾिठो? मां विच थरो स्टूडेंट हुउसि। मां तमामु घणो होशियारु बि कोन हुउसि ऐं तमामु जॾो बि कोन हूंदो हुउसि। शौक़ु नंढे हूंदे कहिड़ा हुआ? क्रिकेट खेॾंदा हुआसीं, रहंदा हुआसीं ओल्ड कैंपस में, सिंध यूनिवर्सिटी जे ओल्ड कैंपस में रहंदा हुआसीं। उते साम्हूं मैदान हूंदो हिकिड़ो, उते खेॾंदा कंदा हुआसीं। ऐं सिंध यूनिवर्सिटी जे पुराणे कैंपस में जेकॾहिं तव्हां कॾहिं विया आहियो त उते ॾिसो त हिकिड़ो सीमेंट जो ठहियलु स्टेज आहे। बिल्डिंग जे बिल्कुलु भरिसां सीमेंट जो ठहियलु स्टेज आहे। इते यूनिवर्सिटी जा स्टूडेंट्स यूनियन जा फंक्शन्स वग़ैरह थींदा, ऐं असांजो घर ऐं स्टेज जे विच में वधि 50 फुटनि जो फ़र्क़ु हूंदो। त हिते जेके फंक्शन थींदा असांखे ॿुधणा पवंदा, हरू भरू ॿुधणा पवंदा, छाकाणि त लाउड स्पीकरनि जा रुख असांजे घरनि ॾे हूंदा हुआ। त हिते डिबेट्स थींदियूं। सिंध यूनिवर्सिटी में मूं ॾिठो त शागिर्दनि जूं जेके ग़ैर निसाबी सरगर्मियूं उहे ॾाढियूं ज़बरदस्त हुयूं। उर्दू, सिंधी, अंग्रेज़ी में डिबेट थींदी, ड्रामा थींदा, ड्रामा कॉम्पिटिशन थींदा। हीअ मंज़र अकबर हॉल तव्हां ॿुधो था, मंज़र अकबर सिंध यूनिवर्सिटी जो स्टूडेंट हूंदो हो, ऐं पोइ वरी DC बि रहियो, CS कई पोइ। ऐं अहिड़ी रीति ॿिया कमरुज़मा शाह बि ड्रामनि में कमु कंदो हो। नवीद ऐं नदीम कमर जो वालिद, उन्हनि जो वालिद। हा, उहो बि सिंध यूनिवर्सिटी जो स्टूडेंट हो, उहो बि ड्रामनि में कमु कंदो हो। ऐं छा त उन्हनि जी अंग्रेज़ी हूंदी हुई कमरुज़मा शाह साहिब जी। त उते पोइ इहो शौक़ु मूंखे, इहो रेडियो ऐं TV में अचण जो शौक़ु हा, नंढपण खां जो ॾिसंदा आयासीं। त मुंहिंजो वॾो भाउ बि ॾाढो सुठो डिबेटर हो, ऐं जिथे बि वेंदी, पहिरीं त गवर्नमेंट कॉलेज हैदराबाद में पढ़ंदो हो, जंहिं बि टीम में वेंदो उतां इनाम ज़रूरु खटी ईंदो। पोइ वरी कराची यूनिवर्सिटी में पढ़ंदो हो त कराची यूनिवर्सिटी जी टीम जिथे वेंदी उतां इनाम ज़रूरु खटी ईंदो हो। तमामु ॾाढो सुठो डिबेटर हो, ऐं जेके दलील ॾींदो हो मौज़ूअ जे मुआफ़क़त में या मुखालफ़त में, उहे एतिरा त मंतकी हूंदा हुआ दलील, जो मां अक्सर चवंदोसांसि त इहो जेको तव्हां इहो कीअं था सोचियो, कीअं था तव्हां, किथां था इहे ॻाल्हियूं तव्हांजे ज़हन में ॻाल्हियूं किथां थियूं अचनि। पोइ मूंखे ॿुधाईंदो, पोइ उन मूं में बि उहो उत्साह पैदा कयो। ऐं पोइ मां बि जॾहिं स्टूडेंट्स लाइफ में हुउसि त पोइ डिबेटिंग सोसाइटी में हूंदो हुउसि, डिबेटुनि में वेंदो। इनाम घटि खटिया, इनाम घणा कोन खटिया, पर डिबेट ऐं इहो ॻाल्हाइण जो जेको फ़न जेको आहे सो उहो हाणे माण्हू अक्सर मूंखे चवंदा आहिनि, यार तूं त ख़बरूं थो पढ़ी, ॻाल्हाईंदो की ख़बरूं। मां ख़बरूं कोन थो पढ़ां, मां ॻाल्हाईंदो ई आहियां। मुंहिंजे ॻाल्हाइण जो अंदाज़ ई आहे, अंदाज़ ई आहे। हा, पर माण्हुनि खे इहो लॻंदो आहे त ॼण ख़बरूं थो पढ़े। ॿियो असां अव्हांखे ॾिठो ई उहो हो न। हा, त आवाज़ु अव्हांजो साॻियो आहे, उन में तब्दीली न आई। हा, न आई आहे, बिल्कुलु। इन करे माण्हू सम्झनि था ही साॻियो ई सलीम मेमण साहिबु आहे
जेको ख़बरूं ख़बरूं वेठो थो पढ़े। पढ़े, हा, जी, इहा ॻाल्हि ठीकु आहे। बिल्कुलु। हिकिड़ो सुवालु, जी साईं। अमर जलील खे अवां तफ़सीली उन दौर खां ॾिठो आहे, उन दौर जी ॻाल्हि अगरि जे यादि करे ॿुधायो जी, त। अमर जलील खे मूं सोणीअ में पढ़णु शुरू कयो। अच्छा। सोणी निकिरंदो बाक़ाइदगीअ सां, ऐं सोणी ₹1 जो मिलंदो हो। मूंखे तंहिं ज़माने में चाराना ख़र्ची मिलंदी, 7 दर्जे सिंधीअ में पढ़ंदो, 7 दर्जे में पढ़ंदो हुउसि। असां इहा जॾहिं 7 दर्जो फाइनल हुई? न तव्हां फाइनल खां पोइ आया आहियो? न न, असां जॾहिं पढ़ंदा हुआसीं, प्राइमरी में पढ़ंदा हुआसीं, उन ज़माने में 4 दर्जा प्राइमरी जा हूंदा हुआ ऐं 7 दर्जा हाई स्कूल हूंदो। सेकेंडरी स्कूल कोन हूंदो, हाई स्कूल हूंदो, 7 दर्जा हूंदा हुआ। त मां जॾहिं 4थों दर्जो पास करे गवर्नमेंट हाई स्कूल हैदराबाद में आयुसि, त मां फर्स्ट स्टैंडर्ड में दाख़िल थियुसि। ठीकु थियो। पोइ मां सेकेंड स्टैंडर्ड में वियुसि। जॾहिं सेकेंड स्टैंडर्ड में वियुसि त उन विच में शरीफ़ कमीशन जी रिपोर्ट अचे वई हुई ऐं उन्हनि सिस्टम मटाए छॾियो त 5 दर्जा प्राइमरी, 5 दर्जा सेकेंडरी, 10 सालनि में तव्हां मैट्रिक पास करे निकिरंदव, जेको हाणे आहे, जेको हलंदो थो अचे। ऐं उन में ई इहो कयूं त साईं सिंधी कंपलसरी जेका पढ़ाई वेंदी, उनखे जेको आहे सो उन्हनि बंदि करे छॾियो। पोइ वॾो गोड़ थियो, पोइ आख़िर उन्हनि खे वरी इहो बहाल करिणो पियो, न त उन्हनि सिंधी ॼण कढी छॾी हुई ऐं ऑप्शनल करे छॾी हुयूं। पर पोइ घणो गोड़ थियो त पोइ जेको आहे सो उहो थी वियो ऐं उनखे बहाल कयो वियो। तव्हां जेको सुवालु पुछियो उहो रहिजी अमर वियो। जलील। अमर जलील 7 दर्जे खां मां अमर जलील खे पढ़णु शुरू कयो। अमर जलील जा अफ़साना मूंखे ॾाढो उत्साहींदा हुआ, तमामु घणो उत्साहींदा हुआ। पोइ अमर जलील जो पहिरियों जेको मजमूओ छपियो, उहो रहबर डाइजेस्ट वारनि छपिरायो। रहबर डाइजेस्ट आबिद लगारी वारा? आबिद लगारी वारनि। आबिद लगारी जमात हालांकि इस्लामी उहो त जो जमायत माण्हू, इस्लामी जमात जो। इस्लामी जो माण्हू, हा। पर हुन पहिरियों मजमूओ जेको दिलि जी अच्छा। दुनिया 1965 में हुन छपिरायो। मां रहबर डाइजेस्ट बि पढ़ंदो हुउसि। यूनिवर्सिटी जी लाइब्रेरी, सॼो ॾींहुं घर में वेठा हूंदा हुआसीं, यूनिवर्सिटी जी लाइब्रेरी, इहो जेको सेनेट हॉल आहे, इहा लाइब्रेरी हूंदी हुई यूनिवर्सिटी जी। हिते वञी रिसाला पढ़ंदा हुआसीं, किताब पढ़ंदा हुआसीं, वठी बि ईंदो हुउसि। मुंहिंजी वालदा खे पढ़ण जो ॾाढो शौक़ु, नाविल पढ़ण जो ॾाढो शौक़ु हूंदो हुउसि। पोइ उहो इशू कराए उनखे बि हाणे ॾींदो हुउसि, पाण पढ़ंदो हुउसि। त उते रहबर डाइजेस्ट में हिकिड़ो इश्तिहार छपियो त अमर जलील जी किताब दिलि जी दुनिया छपियो आहे, ₹100 हुनजी क़ीमत आहे, तव्हां जेको आहे सो VP करे घुराए सघो था। घर वेठे घुराए घर वेठे इहो घुराए लफ़्ज़ हूंदो, घर वेठे घुराए सघो था। हा। सो मूं ख़त लिखियो आबिद लगारी साहब खे त मूंखे हिकिड़ी कापी मोकिलियो। त उन ते हुन मूंखे ख़त लिखियो त असां वटि हाणे तमामु थोरियूं कापियूं वञी बचियूं आहिनि, असां उन्हनि खे किताब मोकिलींदासूं जेके रहबर डाइजेस्ट जा सालियाना ख़रीदार थींदा। अॻे तव्हांखे यादि हूंदो त रिसालनि जा सालियाना ख़रीदार थींदा। बिल्कुलु। सालियानो चंदो ॾियारे मोकिलिबो, रियायती क़ीमत हूंदी। रियायती क़ीमत ते सॼो साल तव्हांखे घर वेठे टपाल में रिसालो मिलंदो। मूंखे आई ॾाढी चिड़, मूं के गुथा लफ़्ज़ लिखी ऐं लगारी खे ख़त ॾियारे मोकिलियो। उहो लगारी उहो ख़त जेको, अच्छा मूं इन विच में ख़र्ची मिलंदी चाराना किताब ₹1.5 जो 6 ॾींहंनि जी ख़र्ची गॾु करे अमां खे ॾेई छॾियमि त इहो कॾहिं टपाली मुंहिंजी VP आणींदो त उहो तोखां पैसा घुरंदो त हीउ मुंहिंजो किताबु छॾाए वठिजांइ VP जो। किताबु आयो ई कोन। असां पैसा जेके आहिनि उहे कपाए छॾिया। हिकिड़े ॾींहुं मोकिलियो ॾींहुं अलाए छा दर खड़कियो वियुसि त टपाली मूंखे किताबु ॾिनो। मां हाणे सोच में पइजियुसि त मूं वटि त ₹1.5 आहे ई कोन्हे, मां अलाए ₹1.5 ॾींदी अलाए कोन ॾींदी। त मूं हुनखे चयो त यार हीअ VP मां हींअर छॾाइण जी पोज़ीशन, हुन चयो VP कोन्हे त रजिस्ट्री आहे तुंहिंजे नाले ते, हीअ वठि तूं किताबु वरितमि। त उहो अमर जलील किताबु मूंखे मोकिलियो हो। त मूंखे ख़बर न आहे त मुंहिंजा पढ़ंदड़ मूं सां एतिरी मोहबत कनि था जो ॿियनि खे गारियूं ॾींदे देरि नथा कनि। इहो जलील मूंखे 1965 में किताबु मोकिलियो। 1965 जे अप्रैल में असीं शिफ्ट थी वियासीं कराची शिफ्ट थियुसि त मूंखे ख़बर पई त जलील NJB स्कूल में टीचर आहे, पढ़ाईंदो आहे। मां वञी पुछा कई त ख़बर पई त न, छॾे हलियो वियो आहे हितां। पोइ मां पुछा कई त
किथे आहे त ख़बर पई त मिल्क प्लांट में कमर्शियल ऑफिसर आहे। हाइसेंस बल्ब फैक्ट्री तव्हां ॾिठी हूंदी जेका मेन यूनिवर्सिटी रोड ते आहे, इन खां थोरो अॻियां हिते हिकु कराची में मिल्क प्लांट हिकिड़ो खुलियो हो। खीर जेको आहे सो सुबुह जो ऐं शाम जो सप्लाई थींदो हो प्लास्टिक जे थेलियुनि में। पोइ माण्हू हुआ एजेंट या दुकानदार, उहे वठंदा हुआ उतां वञी ऐं घरनि ते सप्लाई ॾींदा। उन जो जलील साहबु हुते कमर्शियल ऑफिसर अपॉइंट थियो, NJV छॾे वञी चुको। मां वञी ॻोल्हे हथु कयोमांसि ऐं उहो किताबु कच्छ में खणी वियुसि त हीअ किताबु तव्हां मूंखे मोकिलियो। ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो, मिलियो। पोइ मोटंदे वरी 2 थेलियूं खीर जूं मूंखे ॾिनई, मां खणी आयुसि। पोइ कुझु ॾींहंनि खां पोइ वरी पोइ साईं सां, छाकाणि त उहो हो यूनिवर्सिटी रोड ते ई, ऐं असां बस में यूनिवर्सिटी जी बस में वेंदे करे लही पवंदो हुउसि उते वञी कचहरी करे ईंदो हुउसि। ॻाल्हाइण ॿोलाइण जो ॾाढो ज़बरदस्तु इंसानु हूंदो हो। ऐं सो पोइ मूंखे चयईं, हिकिड़े ॾींहुं ॿुधाईं त मुंहिंजी रेडियो पाकिस्तान में मूंखे नौकिरी थी मिले, हाणे मां रेडियो पाकिस्तान मुंहिंजो साईं। पोइ त ठीकु आहे। मां SM कॉलेज मां पोइ SM साइंस कॉलेज जो पंधु अक्सर साईं सां मिलणु ईंदो हुउसि। पोइ असांजे उमिरिनि में फ़र्क़ु त हो, पर दोस्ती असांजी थी वई ॾाढी। वरी हितां साईं हलियो वियो अलामा इक़बाल ओपन यूनिवर्सिटी। अच्छा, माना ही हैदराबाद वग़ैरह सभु कवर करे हिते हा, कराची मां पोइ हितां विया। कराची, हा। जॾहिं सोणी वारी कहाणी खां पोइ वियो हलियो। न, सोणी वारी कहाणी खां पोइ साईं रेडियो पाकिस्तान कराचीअ ते LRO हो। हा, पोइ वरी ट्रांसफ़र थी हलियो वियो हैदराबाद। हा, हैदराबाद मां साईं जेको आहे सो छॾे हलियो वियो अलामा इक़बाल ओपन यूनिवर्सिटी इस्लामाबाद में। उते अपॉइंट थियो डायरेक्टर टेक्नोलॉजी। इहे जेके प्रोग्राम ईंदा कंहिं ज़माने में अलामा इक़बाल यूनिवर्सिटी मां बिजलीअ जो कमु सेखारणु, वार्डको कमु सेखारणु, इहे प्रोग्राम साईं रिकॉर्ड कंदो हो। ऐं हैदर भुरगड़ी साईं जे ई इंस्टीट्यूट में हो। हैदर भुरगड़ी प्रोड्यूसर हूंदो हो ऐं अमर जलील डायरेक्टर हूंदो हो। त जॾहिं बि मां वेंदो हुउसि इस्लामाबाद, मुंहिंजो वञणु थींदो त अमर जलील सां मिलणु ज़रूरी हूंदो हो। ऐं अमर जलील मूंखे ब्लू एरिया में वठी वञी मंझंदि जी मानी ज़रूरु खाराईंदो हो। वरी पोइ मुंहिंजो वॾो भाउ जेको PMDC में हो, उहो जॾहिं इस्लामाबाद शिफ्ट थी वियो त हे ॿई पाड़े में रहंदा हुआ। त हिननि जो तमामु घाटो ऐं वेझो तालुक़ु पाण में थी वियो। पोइ इन्हनि जे ॻाल्हियुनि जो मौज़ू मां हूंदो हुउसि। अक्सर मां जेके हरकतूं कंदो हुउसि उहे डिस्कस थींदियूं। ऐं मुंहिंजो वॾो भाउ ॿुधाईंदो त भई ॾाढो ज़िमेदार माण्हू आहे। हालांकि मां वॾो आहियां, बाबू गुज़ारे वियो, पर घर खे ई थो ॾिसे, घर खे ई थो हलाए, नंढनि ॿारनि खे, नंढनि भेणनि भाउरनि जो ख़्यालु थो रखे, थो करे। त इन्हनि जे ॻाल्हियुनि जो मौज़ू अक्सर मां हूंदो हुउसि। पोइ उनखां पोइ जॾहिं रिटायर थियो उतां, उते जॾहिं हो, अलाना साहबु उते वाइस चांसलर थी वियो। अलाना साहब ऐं जलील साहब में परो थी पियो, जहिड़ो थी पियो त इहे इस्तीफ़ा ॾेई पियो अचे। पर पोइ माण्हू सम्झायोसि, पर रिटायर थियण खां पोइ वरी हिते हलियो आयो। इहो फॾो छा ते थियो हूंदो? अलाना साहब तारीख़ खे सिधो कयो भला। अलाना साहब जेको आहे सो मिज़ाज जो सख़्तगीर माण्हू हो। ऐं मतिलबु उनखे ॻाल्हि कान वणंदी त केरु कंहिंखे का हैसियत मिले थी या कंहिंखे मंशा मिले थी या केरु कंहिं क़ाबिल आहे। हालांकि मुंहिंजो उस्तादु आहे, मूंसां ॾाढो तमामु सुठो हलियो। पर साईं में इहो हूंदो, हिन जो हिकिड़ो मिसाल तव्हांखे ॿुधायां थो। नवाज़ भुट्टो मुंहिंजो ॾाढो गहरो दोस्त आहे, सिंध यूनिवर्सिटी जो जेको रजिस्ट्रार। 3 नसलुनि खां असांजी दोस्ती आहे। बाबा जी ग़ुलाम रज़ा भुट्टे सां दोस्ती हुई। बाबा जॾहिं सिंध यूनिवर्सिटी में हूंदो त ग़ुलाम रज़ा भुट्टो जेको आहे सो हेडमास्टर हूंदो हो हालनि जे स्कूल जो, ऐं उहो स्कूल एफिलिएटेड हूंदो हो सिंध यूनिवर्सिटी सां। त बाबा जी ऐं ग़ुलाम रज़ा भुट्टे साहिब जी दोस्ती, मुंहिंजी ऐं नवाज़ भुट्टे जी दोस्ती आहे, मुंहिंजे ॿारनि जी ऐं नवाज़ जे ॿारनि जी दोस्ती आहे पाण में। असांजी 3 नसलुनि खां असांजी पाण में दोस्ती आहे। हा जी। सो नवाज़ भुट्टे में बि हिकिड़ी ॻाल्हि हूंदी त नवाज़ भुट्टो हिकिड़ी अजीब ग़रीब मख़लूक आहे। जेको बि वाइस चांसलर उते ईंदो हो उनखे रजिस्ट्रार कंदो
ऐं कुझु ॾींहंनि खां पोइ हुनखे हटाए छॾींदो। ख़बर इहा पवंदी त नवाज़ माण्हुनि में एतिरो पॉपुलर आहे जो वाइस चांसलर बि पॉपुलर ओतिरो कोन्हे, ऐं वाइस चांसलर जी ओतिरी कोन थी हले जेतिरी नवाज़ भुट्टे जी थी हले। हाणे हुनजो हिकिड़ो मिसाल रुॻो तव्हांखे मां ॿुधायां त सादिक भट्टी हाई कोर्ट जो जज हो, हैदराबाद वारो, उहो नवाज़ जे सालीअ जो पुटु, उन ज़माने में सेशन जज हो, ऐं नज़ीर मुग़ल साहिबु सिंध यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर हो। नज़ीर मुग़ल साहिब वटि को माण्हू आयो एडमिशन लाइ, एडमिशन ख़तमु थी चुका हुआ। नज़ीर मुग़ल साहिबु नवाज़ भुट्टे खे घुराए चयो भई मुंहिंजो दोस्त आहे, हिन जे ॿार खे दाख़िला, हुन चई दाख़िला त ख़तमु थी वियूं, तव्हांखे पाण ख़बर आहे, बाक़ी हाणे तव्हां चओ त पोइ असां डेट वधायूं, पोइ सभ लाइ डेट वधंदी, ॿिया बि अची ईंदा, बाक़ी रुॻो हिन खे दाख़िला ॾींदासूं त मां त मारिजी वेंदुसि। हुन इहा साॻी ॻाल्हि पंहिंजे आयल दोस्त या महिमान खे ॿुधाई त भई डेट ख़तमु थी वई आहे। 2-3 ॾींहंनि खां पोइ सादिक भट्टी थो अचे नवाज़ भुट्टे वटि, यार दाख़िला कराए ॾियणी आहे, दाख़िला कराए ॾींदुसि, ऐं कंहिंखे ॿुधाईंदे कोन, जो कोन ॿुधाईंदासीं। दाख़िला थी वई। दाख़िला जॾहिं थी वई त उहो साहिबु जेको नज़ीर मुग़ल साहिबु वटि आयो, उन वञी नज़ीर मुग़ल साहिब सां जेका जुठ कई हूंदी, तव्हां अंदाज़ो लॻाए सघो था। उन तां नज़ीर मुग़ल साहिबु नवाज़ खे रजिस्ट्रारीअ तां हटाए छॾियो, ऐं एडिशनल डायरेक्टर सिंधालाजी जो अपॉइंट कयईंसि। हाणे सिंधालाजी जो डायरेक्टर अलाना साहिबु, ही एडिशनल डायरेक्टर, हिन खे को कमुकारु कोन, बसि हिकिड़ो कमिरो ॾिनई, तूं हिते वेठो हुज, मां वटि कयो। नवाज़ सां जेकॾहिं तव्हांजी मुलाक़ात थी हुजे त नवाज़ ॾाढो खिल मुख माण्हू आहे, वॾा वॾा टहिक ॾेई खिलंदो आहे। सो को अचे हुनजो यार दोस्त कचहरी कनि, टहिक ॾियनि। हिकिड़े ॾींहुं अलाना साहिबु पर्ची ॾियारे मोकिलियसि हिते टहिक ॾियणु बनाए। उहे टहिक पोता पए न। सो ईअं मतिलबु उनजी अहिड़ी रविश या इहा सोच या इहो रवैयो माण्हुनि सां हूंदो हो। सो जलील सां यकीननि का अहिड़ी ॻाल्हि थी हूंदी जिते न त जलील विढ़ण वारो या जहिड़े वारो माण्हू कोन्हे। पोइ जॾहिं हिते अचे वियो, पोइ त असांजूं रोज़ मुलाक़ातूं थींदियूं, ऐं साईं धीअ पाली हुई हिकिड़ी कुलसूम काज़ी, जेका कराची यूनिवर्सिटी में सोशल वर्क डिपार्टमेंट में हुई। उन हितां पोज़ीशन सां MA कई, पोइ अलामा इक़बाल यूनिवर्सिटी में साईं नौकिरी हुनखे वठी ॾिनी, पर हुन हिते कराची यूनिवर्सिटी में बि अप्लाई कयो। पोइ उनजो इंटरव्यू बि थी वियो, पोइ सिलेक्ट थी वई। मूं फ़ोन कई साईं खे, मुंहिंजी साईं सिलेक्ट थी वई आहे कुलसूम, हाणे तव्हां सोचियो त उहा उते ई जारी रखंदी या हेॾे ईंदी। जे हेॾे ईंदी त 2 ॾींहंनि में 3 ॾींहंनि में हली अचे, हा, न त मामिलो रहिजी वेंदो। सो मूंखे चई त 2-3 ॾींहंनि में त कोन अचे सघंदी, घटि में घटि हितां बि नोटिस ॾियणो पवंदुसि। मूं चयो 2 ॾींहंनि लाइ हली अचे हिते जॉइन करे पोइ हली वञे हुते। चई न, ईअं कोन थींदो, ईअं ॻाल्हि ख़राबु थी पवंदी, हिनखे घटि में घटि महीने जो नोटिस ॾियणो पवंदो। सो उहो नोटिस ॾींदी, ऐं इहो हाणे तुंहिंजी ज़िमेदारी आहे त तूं हुते मामलनि खे ॾिसी। पोइ असां उहो मामिलो ॾिठो, हुनखे जो मामिलो रहणु ॾिनोसीं। महीने खां पोइ हुन अची जॉइन कयो। उन खां पोइ त जलील साहिबु जेको आहे सो मूंखे पंहिंजे औलाद वांगुरु भाईंदो आहे त यार तो इहो कमु कयो जेको ॿियो केरु न करे सघियां, जेको तो कमु करे ॾिनो। त ईअं असांजी तमामु घणी वेझी ऐं घाटो तालुक़ु आहे। ऐं असांजी त अक़ीदत आहे। ऐं जलील खे मां कराची यूनिवर्सिटी में 45 साल फिक्शन पढ़ायो आहे, ऐं फिक्शन में जलील खे पढ़ायो आहे। ऐं जलील जे घणनि किरदारनि खे आउं ज़ाती तौर ते सुञाणंदो आहियां। ऐं सिंधूअ खे सुञाणंदो आहियां त सिंधू केरु आहे, ऐं ॿिया जेके किरदार आहिनि उन्हनि खे सुञाणंदो आहियां त उहे किरदार केरु आहिनि। जी हा, इन्हनि सभिनी किरदारनि खे आउं सुञाणंदो आहियां, छाकाणि त उहे हुन सां लह विचड़ में हूंदा, ऐं उन्हनि खे मां मसलन ही जेको नाविल, हिकिड़ो ई नाविल लिखियो अथसि, नेठि गूंगे ॻाल्हायो। हाणे नेठि गूंगे ॻाल्हायो में जेका ख़ातून आहे, जेका एजेंसियुनि लाइ बि कमु थी करे पई,
मां उन ख़ातून खे बि सुञाणंदो आहियां त उहा केरु आहे। उहो ॿुधाए छॾियो जे ॿिया त उन खां ख़बरदार हुजनि। उहा हाणे त गुज़ारे वई, भले हाणे त जेका गुज़ारे। बि। रेडियो पाकिस्तान में साईं सां गॾु कमु कंदी, महमूदा नालो हूंदो हुनजो। ॾाढी सुहिणी माई हूंदी, ॾाढी सुहिणी माई हूंदी। ऐं जलील ऐं महमूदा हिकिड़े ई कमरे में विहंदा हुआ। ऐं उन ज़माने में बि उन वटि इहे एजेंसियुनि जा माण्हू ईंदा वेंदा हुआ। त एॾी सुहिणी हूंदी जो आउं बि शौक़ में ॾिसणु जलील वटि वेंदो हुउसि, हुनखे माई खे ॾिसणु वेंदो हुउसि। एॾी सुहिणी माई हूंदी हुई। तव्हां वेंदा जलील जे नाले जो ॾिसंदा ॾिसंदो महमूदा। माई खे मूंसां। ऐं उनखे अमर जलील खे हिकिड़ी शिकायत इहा बि आहे डॉक्टर नबी बख़्श बलोच मां। हुन पोइ सिराज साहब जो जेको असां प्रोग्राम कयो चालीहे जो, हा उन में हुन सिधी ॻाल्हि कई त कीअं इस्लामाबाद में हुनजे पुठियां हा बिल्कुलु हुन कातियूं कार्ड खणी पिया। हा हुन में बिल्कुलु। नबी बख़्श बलोच ख़ासि हो। हा इहो छा जे करे नबी बख़्श बलोच साहब जो पंहिंजो हिकिड़ो मक़ामु आहे, त पोइ अमर जलील सां ईअं छो? एक्चुअली बलोच साहब उन ज़माने में जेका हिकिड़ी हिजरा कमेटी ठही हुई, तव्हांखे जेकॾहिं यादि हुजे, ज़ियाउल जे ज़माने में, जनाब जनरल मोहम्मद ज़ियाउल साहब जे ज़माने में, उन हिजरा कमेटीअ जो सेक्रेटरी हूंदो हो ऐं उन हिजरा कमेटी जो चेयरमैन AK बरोई साहब हूंदो हो। ऐं उन्हनि जो कमु ॿई मिट माइट पाण में। ॿई मिट माइट पाण में। जलील उन ज़माने में कालम लिखंदो हो हिलाल पाकिस्तान अख़बार में, तुंहिंजूं मुंहिंजूं ॻाल्हियूं। तुंहिंजूं मुंहिंजूं ॻाल्हियूं। उन्हनि ॻाल्हियुनि में ज़ाहिर आहे जलील त एॾो खुलियो खुलायो माण्हू आहे। ऐं सिराज साहब जी बि इजाज़त इजाज़त सिराज साहब खे, हा मूंखे ॿुधाई, सिराज साहब खे सिराज साहब खे हिलाल पाकिस्तान में कमरुज़मा शाह आंदो। कमरुज़मा शाह सिराज साहब जो दोस्त हो ऐं भुटे जे तमामु वेझो हो। हुन चयो त भई पंहिंजी अख़बार हुअणु घुरिजे। सिराज साहब खे कमरुज़मा शाह वठी वियो। त कमरुज़मा शाह खे अक्सर भुटो साहब शिकायत कंदो त हे वज़ीरनि ख़िलाफ़ बि लिखे थो, हिननि ख़िलाफ़ बि लिखे थो, दांह थी अचे। हा सो हिनखे तूं सम्झाइसि। त कमरुज़मा शाह खे सिराज चवंदो त भई जॾहिं चवंदे आउं छॾे हलियो वेंदुसि, आउं छॾे हलियो वेंदुसि। बाक़ी जेको तइ थियो आहे त तव्हां मूंखे इंडिपेंडेंटली कमु करणु ॾींदव सो मां कंदुसि। सो उहो कंदो हो, उहो कंदो हो। बिल्कुलु बिल्कुलु कईं बिल्कुलु। हा बिल्कुलु। अच्छा, हिकिड़ी टी ॻाल्हि जी साईं, उहा हीअ त अव्हांजी ज़ाती ज़िंदगी पोइ किथे पहुती? तव्हांजा ॿार बचा छा कयव? मूं 1976 में शादी कई। मूंखां जेको नंढो भाउ हो, मां पढ़ंदो हुउसि BA में ऐं हू पढ़ंदो हो फस्ट ईयर साइंस में DJ साइंस कॉलेज में। मुंहिंजे नंढे भाउ या त ख़ुदकुशी कई या उनखे मारे फिटो कयो वियो। उन ज़माने में असां वटि एतिरा वसीला कोन हुआ, एतिरी पहुच कोन हुई माण्हुनि ताईं। हिकिड़े ॾींहुं अक्सर ईअं थींदो हो जो जेकॾहिं बस असांजी 10 वारी छुटी वञे त पोइ यूनिवर्सिटी कोन वञी सघंदा हुआसीं। जबार वारनि जो घरु प्रीडी स्ट्रीट में हूंदो हो, केसर सिनेमा वारी घटीअ में। पोइ हिते वञी राति जो सुम्हंदा हुआसीं। फ़ोन बि कोन हूंदा, घरनि ते फ़ोन कोन हूंदा, मोबाइल फ़ोन कोन हूंदा, इतलाउ कोन थी सघंदो हो। पोइ इहो अज़्यूम करे कंदा हुआसीं हा उते रहिजी पियो आहे। पोइ हिकिड़े ॾींहुं राति जो फ़ोन आयो। उन वक़्तु रुॻो रजिस्ट्रार जे घर टेलीफोन हूंदो हो यूनिवर्सिटी में। हिकिड़े ई घर में फ़ोन हो। VC शहर में रहंदो हो। उनजे घर फ़ोन आई त भई हिकिड़ो लाश हिकिड़े छोकिरे जेको आहे सो टपो ॾिनो आहे फुलेलीअ में, जामशोरे जे हुन भर जेको फुलेली उहा आहे उते टपो ॾिनो अथसि। ऐं उते जे पंहिंजा काग़ज़ पट जेके छॾिया अथसि उन्हनि में DJ कॉलेज जो शागिर्दु आहे ऐं एड्रेस लिखियलु आहे यूनिवर्सिटी जी, कराची यूनिवर्सिटी जी एड्रेस लिखियलु आहे। पीउ जो नालो ई अथसि। उन पटे वालो मोकिले असांखे इतलाउ करायो। पोइ बाबा वियो उते हैदराबाद। अली अकबर तुनियो साहिबु हूंदो कैंटोनमेंट कॉलेज जो प्रिंसिपल। उहो बाबा जो ॾाढो गहरो दोस्त हूंदो, उहो ॾाढो पोच वारो माण्हू हूंदो। बाबा हुन वटि वियो। पोइ उन इरीगेशन वारनि खे चयो, पोइ वाह बंदि करायूं, कुझु करायूं। पोइ जेको बॉडी रिकवर करण जो प्रोटोकॉल आहे। पोइ ॿिए ॾींहुं शाम जो उहो फूकियल हिकिड़ो लाश असांखे मिलियो। पुलिस जो इहो चवणु हो, पुलिस पंहिंजे लेखे ई FIR दर्ज करे छॾी त
हिते असांखे ॿिनि माण्हुनि ॿुधायो आहे त हिन पंहिंजा सामान रखी हिते टपो ॾेई करे छॾियो। त जॾहिं हुनजो टीजो कयोसीं त उते हिकिड़ी छोकिरी आई असांजे घर, उहा ॾाढो रोए पई। उहा छोकिरी मुंहिंजे हुनजे भाउ जी दोस्त जी भेण हुई। यूनिवर्सिटीअ जे भरिसां सुई गैस ट्रांसमिशन कंपनी बि आहे, तॾहिं अञा NED कोन ठही हुई। सुई गैस कंपनी हूंदी हुई ऐं कराची यूनिवर्सिटी जो कैंपस हो। त पोइ कुझु ख़बर इहा पई त हिन छोकिरीअ सां हुनजो तालुक़ु हो। पोइ हुननि चयो त भई तूं, उहे कादियानी हुआ, त तूं कादियानी थी त असां जॾहिं वक़्तु ईंदो त तुंहिंजी फस्ट ईयर में अञा पढ़ंदो, तुंहिंजी शादी बि कराए छॾींदासीं, तुंहिंजा माइट राज़ी कोन थींदासीं, करे छॾींदासीं। इहे ॻाल्हियूं असांखे पोइ ख़बर पयूं। उन छोकिरीअ जो मामो चीफ इंजीनियर हो ग़ुलाम मोहम्मद बैराज जो, जामशोरे वारी जेका बैराज आहे इन जो चीफ इंजीनियर हो। ऐं हा, ऐं अलमंज़र जे भरिसां जेको बंगलो आहे उन बंगले में रहंदो हो। हाणे असां ॿ सोचूं ज़हन में पिया आहियूं त ही फुलेलीअ में वञी छो टपो ॾिनई। फुलेली टपो ॾियणो हिते समुंड में वञी पियो ख़ुदकुशी करे सघियो, फॉर एग्ज़ाम्पल ओसि ताईं छो वियो। ऐं ॿियो त ॾाढो माठीणो माण्हू हूंदो, पंहिंजे मतिलबु को घणी जेका एक्टिवनेस हूंदी आहे उहा कोन हूंदी हुन में। त ही फुलेलीअ ते हिन छो वञी जेको आहे सो इहो अहिड़ो कुधो कमु कयो। त इहो सम्झ में आयो त ही पक उन छोकिरीअ सां मिलणु वियो आहे उते। उन ज़माने में नयूं इहो सुपर हाईवे ठहियो हो, 69-70 जी। ऐं बसूं जेके आहिनि इहो शाही तरीक़े सां हलंदियूं सुपर हाईवे ते। त हीउ उन सां मिलणु वियो आहे, या त हुननि ॾिठो आहे हिनखे खणी फिटो करायो अथसि, या हीअ छोकिरीअ सां मिलियो आहे ऐं बदिल थी हिन ख़ुदकुशी कई आहे। त इहो राज़ रहियो। असां अञा ताईं उन जी हक़ीक़त ताईं कोन पहुची सघियासीं। पोइ जॾहिं इहा ॻाल्हि बाबा हिन ॻाल्हि ते अक्सर मूं सां डिस्कस कंदो, छाकाणि मुंहिंजो वॾो भाउ जियोलॉजिस्ट हो। साल जा 6 महीना त उहो फील्ड में हूंदो, घर घटि हूंदो ऐं रहंदो बि अलॻि हो। अज़ीज़ाबाद फेडरल एरिया में रहंदो, शादी थियल हुअसि, पंहिंजा ॿार बचा हुअसि। बाबा अक्सर मूं सां ई इहा ॻाल्हि डिस्कस कंदो हो त तूं हुनजो वॾो भाउ आहे, तोखे ख़बर कोन्हे त हुनजे छोकिरीअ सां तालुकात आहिनि या कंहिंसां दोस्तियूं अथसि, छा हुअसि। चवंदुसि बाबा मूंखे का ख़बर कान्हे, छाकाणि मुंहिंजो भाउ ॾाढो माठीणो हूंदो हो, ॻाल्हाईंदो बि ॾाढो घटि हो। त पोइ मूंखे चयईं त हाणे जेकॾहिं हुन छोकिरीअ जे करे ख़ुदकुशी कई आहे त तोखे किथे का शादी वादी करणी हुजे या किथे को सिलसिलो हुजे त मूंखे ॿुधाइजांइ, उहो तो सुबुह क़दम तूं न खणिजांइ महिरबानी करे। त मुंहिंजी जॾहिं मां MA करे वरिती ऐं लेक्चरर थियुसि त उन ज़माने में मुंहिंजो मङणो थी वियो। ऐं पोइ 76 में मुंहिंजी पहिरीं शादी थी। उन मूंखे 4 ॿार आहिनि, 2 धीअरूं आहिनि, 2 पुट आहिनि। मुंहिंजी ज़ाल जॾहिं 5हों ॿार ॼणण वारी हुई त उन जी डेथ थी वई। ब्लड प्रेशर तमामु घणो वधी वियुसि, उन में गुज़ारे वई। उन जे को 3 सालनि खां पोइ मूं शबनम सां शादी कई। शबनम बि खुला वठी चुकी पंहिंजे मुड़ुस खां, ऐं शबनम खे 3 ॿार हुआ। त 4 ॿार मूंखे हुआ, 3 ॿार शबनम जा, ऐं हिकिड़ो ॿार असां ॼणियो। 8 ॿार आहिनि, 5 पुट आहिनि, 3 धीअरूं आहिनि। मुंहिंजो जेको वॾे में वॾो पुटु आहे उहो नेशनल इंश्योरेंस कॉर्पोरेशन में कमु कंदो आहे। 3 धीअरूं आहिनि। नाला खणंदा वञो। साईं यासिर नालो अथसि, नेशनल इंश्योरेंस कॉर्पोरेशन में कमु कंदो आहे। ऐं उन खां पोइ धीअ अथमि मूमल उनजो नालो आहे, उनजी शादी थियल आहे। उहा अबू धाबी में रहंदी आहे, उनजो मुड़ुसु हुते नौकिरी कंदो आहे। उन खां पोइ जेका धीअ अथमि उनजी बि शादी थियल आहे। उहा 6 साल वञी, सूमल नालो अथसि, 6 साल ऑस्ट्रेलिया रही आया, पर उते एडजस्ट कोन करे सघिया। वरी ज़ाल मुड़ुसु मोटी आया, सिंधी अवाम वापसि अची। उन खां नंढो पुटु जेको अथमि उहो कराचीअ जो मशहूरु वकील आहे, उमर मेमण नालो अथसि। उहो पहिरीं उन जेको आहे सो जस्टिस मेमण जंहिं हफ़ीज़ मेमण न
जे PCO तहत हलफ़ कोन खयों, उहो मुंहिंजो शागिर्दु हो, यूनिवर्सिटी मूं वटि पढ़ियो, उन वटि वठी वियोसांसि, उन वटि कमु कई। पोइ वरी उमर सूमरे सां गॾु रिया में कमु कई। पोइ वरी मोहसिन तैयब अली बि हिकिड़ी वॾी फर्म आहे, वॾी फर्म आहे। वॾी फर्म आहे, उन में पार्टनर हो। ऐं उनजो जेको मालिक जो पुटु जेको आहे उहो मूंखे चवंदो आहे, अक्सर मुलाक़ात थींदी, चवंदो ये हमारा गुरु है। त उते कमु कंदो हो। पोइ उतां छॾे पंहिंजी फर्म हाणे क़ाइमु कई अथसि। हुननि ॾाढो हिनखे रोकण जी कई, पर हिन चयो त न, मूंखे पंहिंजो हाणे कमु करिणो आहे पाण। हुननि खे इहो डपु हो त लिटिगेशन जो एक्सपर्ट आहे उहो, हुननि खे इहो डपु हो त जेके क्लाइंट हिन सां लहे विचड़ में आहिनि, जेकॾहिं हीअ अलॻि थी वेंदो त उहे हुन ॾे हलिया वेंदा। ऐं थियो बि ईअं, उहे जेके हिन सां तालुक़ में आहे उहे वरी हाणे हिन ॾे था अचनि पिया। त OM जे नाले सां, उमर मेमण जे नाले सां पंहिंजी फर्म अथसि, ऐं कराचीअ जे सुठनि वकीलनि में लेखिबो आहे। ऐं शबनम मां जेके 3 ॿार आहे, उन्हनि मां हिकिड़े खे शहदाद कोट में विरसे में चाचनि सां विड़ी झिड़ी खावड़नि में शादी थी शबनम जी पहिरीं। विड़ी झिड़ी कुझु ज़मीनूं हथु कयईं, उहो ज़मींदारी कंदो रहंदो, पर पोइ तंग थी हलियो वियो ॿाहिरि, कैनेडा में आहे हाणे। ज़मीनूं छॾियूं कोन अथसि, पर जहिड़ियूं आहिनि तहिड़ियूं न आहिनि। उते आदमाणी कॾहिं कब्ज़ा था कनि, कॾहिं मक्सी कब्ज़ा था कनि, कॾहिं छा लिटिगेशन में ई हमेशह हूंदो आहे। पर मुंहिंजा ॿार जेके आहिनि, जेको वकील आहे उहो ग्लासगो मां LLM करे आयो, लंडन यूनिवर्सिटी मां LLB कयईं। ऐं जेको ज़मींदारी कंदो हो, इहो कैस स्कूल ऑफ बिज़नेस मां फाइनेंस में मास्टर्स करे आयो। उनखां नंढो आहे हिमायूं, उहो कैस स्कूल ऑफ बिज़नेस मां जेको आहे सो मैनेजमेंट में मास्टर्स जी डिग्री करे आयो। त 4 ॿार मुंहिंजा जेके आहिनि से ॿाहिरां पढ़ी आया, 2 उते ई सेटल थी विया। चोथों जेको असां मां ॼाओ, हालार नालो आहे उनजो, उन ब्रिटिश कोलंबिया यूनिवर्सिटी मां ग्रेजुएशन कई ऐं वैनकूवर में ई आहे, उते नौकिरी कई, कैनेडा में ई आहे। त हिकिड़ी धीअ कैनेडा में आहे, उनजी शादी थियल आहे। 3 ॿार कैनेडा में आहिनि, हिकिड़ो ॿारु बेल्जियम में आहे, हिकिड़ी धीअ अबूज़ाबी में आहे, 3 ॿार हिते कराची में आहिनि। हिकिड़ो वकालत थो करे, हिकिड़ो नेशनल इंश्योरेंस कॉर्पोरेशन में आहे, हिकिड़ी शादीशुदा धीअ आहे। 8 ॿार। 8 ॿार। वालिद साहब खे 9 ॿार, हिकिड़े जी पुरस्कार नमूने थी वई, बाक़ी बचा 8 तव्हांखे आहिनि। 8 मूंखां जेको नंढो भाउ आहे उहो कराचीअ में पुलिस सर्जन ऐं केमिकल एग्ज़ामिनर थी रिटायर थियो, जलील कादिर बेमण नालो अथसि। उहो हाणे बहरिया यूनिवर्सिटी में फॉरेंसिक मेडिसिन जो प्रोफेसर आहे। उनखां नंढी भेण हुई, उहा पंहिंजे सौट खे ॾिनल हुई, उते उनजी शादी थियल हुई। उनखां जेको नंढो भाउ आहे मुंहिंजो, उहो इंडस वाटर जो कमिश्नर थी रिटायर थियो, शिराज़ जबील मेमण नालो अथसि। जंहिं जमात अली शाह जे रिटायर थियण खां पोइ उहो इंडस वाटर कमिश्नरेट जो कमिश्नर थी रिटायर थियो। उनखां नंढो भाउ जेको आहे उहो फेडरल उर्दू यूनिवर्सिटी में मास कम्युनिकेशन में एसोसिएट प्रोफेसर थी रिटायर थियो। उनखां नंढो भाउ जेको आहे उहो मिनिस्ट्री ऑफ प्लानिंग एंड डेवलपमेंट में डिप्टी चीफ थी रिटायर थियो, टाउन प्लानिंग जो उहो ॿाहिरि आहे। उनखां नंढो आहे उहो हमरा पढ़ियो गढ़ियो कोन, सो उनखे ईअं नंढो को बिज़नेस ईअं कंदो आहे, वरी पंहिंजो ख़र्चु पूरो कंदो आहे। भेण हिकिड़ी जेका आहे उहा डॉक्टराणी आहे। नालो छा अथसि? डॉक्टर नाहिद कादिर नालो अथसि। उहा डीन फैकल्टी ऑफ बेसिक मेडिकल साइंसिस पीपल्स मेडिकल यूनिवर्सिटी मां थी रिटायर थी, नवाबशाह मां उतां रिटायर थी डीन थी। ऐं घणो करे आहियूं पढ़ाइण जे मामले में वधीक, मां पढ़ायां थो, मूंखां नंढो भाउ बि फॉरेंसिक जो प्रोफेसर आहे, उनखां नंढी भेण बि बायोकेमिस्ट्री जी आहे पर डीन थी रिटायर थी। उनखां नंढो जेको आहे उहो मास कम्युनिकेशन जो प्रोफेसर थी रिटायर थियो। सो टीचिंग ॾांहुं वधीक लाड़ो हो। ऐं टीचिंग ॾांहुं लाड़ो छो थियो उनजो सबबु तव्हांखे ॿुधायां। सिंध यूनिवर्सिटी जॾहिं ओल्ड कैंपस में हुई त हर का शइ ओल्ड कैंपस में ई हुई, वाइस चांसलर जी ऑफिस बि उते ई हूंदी हुई। पोइ वाइस चांसलर जॾहिं सुबुह जो ईंदो अलामा आहे काज़ी साहबु,
त अलामा काज़ी साहब वटि कार कोन हूंदी हुई। अलामा काज़ी साहब वटि विक्टोरिया हूंदी हुई। उन विक्टोरिया में ईंदो हो ऐं एल्सा काज़ी उनखे विक्टोरिया में छॾणु ईंदी रोज़ु सुबुह जो। पोइ जॾहिं मोकल वारा ॾींहं हूंदा त असीं उन्हनि खे ॾिसंदा हुआसीं, न त असीं सुबुह जो असीं स्कूल निकिरी वेंदा हुआसीं। त जॾहिं काज़ी साहब विक्टोरिया तां लहंदो त एल्सा काज़ी पहिरीं लहंदी ऐं बाहि हथु पंहिंजी ॾींदी हीअं जी हाणे जीअं नई कुंवार पंहिंजे हा मुड़ुस हा खे हा फोटू लाइ हा कढे थी। हीअं बाहि झलींदी, अलामा साहब उन ते हथु रखंदो ऐं हेठि लहंदो ऐं उहा बाहि उहो हथु ईअं ई हूंदो ऐं अंदरि वञी हुनखे छॾे ईंदी ऐं पोइ मोटी ईंदी। ऐं यूनिवर्सिटीअ जे सेनेट जा जेके इजलास थींदा, उहा लाइब्रेरी जेका हुई उहो सेनेट हॉल जेको आहे उन में थींदा, उन जूं तव्हां दरियूं ॾिसंदो त वॾियूं वॾियूं दरियूं हूंदियूं। जॻहियूं आहिनि। पोइ असां जॾहिं नंढा हूंदा हुआसीं त इहे सेनेट जा इजलास विजलास थींदा, इन्हनि दरियुनि ते वञी वेही रहंदा, सुबुह इन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधंदा हुआसीं, कुझु सम्झ में ईंदियूं, कुझु सम्झ में कोन ईंदियूं। त आगा ताज मोहम्मद रजिस्ट्रार हूंदो हो ऐं आगा ताज मोहम्मद अलामा काज़ी साहब शरीफ़ माण्हू, आवाज़ ई कोन हुनजो निकिरंदो। को माण्हू जेकॾहिं तेज़ ॻाल्हाए या जहिड़ो करे या कंहिं ॻाल्हि ते इख़्तिलाफ़ु करे त आगा ताज मोहम्मद जेको आहे सो बरजुस्तो माण्हू हूंदो हो, उहो जवाबु उहो ॾींदो हो। उहो जवाबु ॾींदो, बाबा असिस्टेंट रजिस्ट्रार हूंदो, बाबा वरी आगा ताज मोहम्मद जे भर में वेहंदो जो बाबा मिनट्स रिकॉर्ड कंदो हो। तॾहिं इहो रिकॉर्डिंग वग़ैरह जो कुझु कोन रवाजु हो ई कोन। त बाबा मिनट्स रिकॉर्ड कंदो ऐं जेके फ़ैसिला थींदा पोइ आगा ताज मोहम्मद ॿुधाईंदो हीउ फ़ैसिलो थियो, पोइ बाबा वरी उहो फ़ैसिलो बि रिकॉर्ड कंदो। त असांखे इहे ॿ शख़्सियतूं जेके आहिनि इन्हनि ॾाढो असांजे ज़िंदगियुनि ते इन्हनि जो ॾाढो असरु आहे। उन ज़माने में चाचा मामा ईंदा हुआ या मिट माइट ईंदा हुआ, ॿारनि खां पुछंदा, बाबा वॾो थी छा थींदे? हर कोई चवंदो इंजीनियर थींदुसि या डॉक्टर थींदुसि। उन ज़माने में इंजीनियर ऐं डॉक्टर जो ई रवाजु, इंजीनियर ऐं डॉक्टर नओं रवाजु इहो पियो। हा अॻे मास्तर जो हा तपेदार ऐं मास्तर। तपेदार ऐं मास्तर। पोइ असां जॾहिं नंढा हूंदा हुआसीं डॉक्टर थींदा हुआसीं, इंजीनियर थींदा हुआसीं। मूंखां केरु पुछंदो छा थींदे, मां चवंदुसि अलामा साहब थींदुसि। अच्छा, मां चवंदुसि अलामा साहब थींदुसि। तव्हां ॾिठो? मां हुनखे ॾिठो, मूंखे हुनजी शख़्सियत मुतासिर कयो ऐं वाइस चांसलर त कोन थियुसि पर मां डीन थी रिटायर थियुसि। त मां अलामा त कोन थी सघियुसि पर मां डीन जी हैसियत ताईं पहुतुसि। ऐं नंढो भाउ मूं वारो जेको हो उहो चवंदो मां आगा साहब थींदुसि, ताजमन साहब। ताजमहल साहब थींदो, पर हुनखे हयाती साथ कोन ॾिनो, उहो गुज़ारे वियो। त इहो जेको मुंहिंजो टीचिंग में अचण जो जेको शौक़ु हो ऐं ज़ुल्फ़कार ऐं मां दोस्त हूंदा हुआसीं पाण में, असां तइ कयो त ज़ुल्फ़कार अप्लाई कोन कंदो, छाकाणि ज़ुल्फ़कार अप्लाई कंदो त हुनजी फस्ट पोज़ीशन आहे, ज़ुल्फ़कार खजी वेंदो, खजी वेंदो। हा त हुनजो इरादो उहो ई हो त तव्हां CSS हा करे बि न सघो हा, दरमियाना हो। हा हा बिल्कुलु शौक़ु त हा ॿियो तव्हां उते वालिद साहब हो, वरी लेक्चरर बि, वरी पोइ तव्हां आस्ते आस्ते हिकिड़े पैटर्न ते हलिया आहियो त वालिद साहब खे मदद कयां कंहिं तरीक़े सां। बुनियादी रीज़न इहो ई आहे लॻे थो जेको। हा सलीम साहब, तव्हांजी वॾी महिरबानी। ही तव्हांजो ज़ाती चैप्टर पूरो थियो हिते। खोड़ ॻाल्हियूं हूंदियूं ज़ाहिर आहे, असां त मिड़ई ॻाल्हि मां ॻाल्हि, ॻाल्हि मां ॻाल्हि, ॻाल्हि मां ॻाल्हि। नाज़रीन, ही आहे प्रोफेसर सलीम मेमण साहब। ऐं तव्हां सलीम मेमण साहब जूं ही ॻाल्हियूं ॿुधी हिकिड़ी ॻाल्हि त नोट कई हूंदी त ज़िंदगी कंहिं बि सिधी लीक में नथी हले ऐं ज़िंदगी रुॻो वड़वकड़ बि न आहे। कॾहिं वरवकड़ आहे, कॾहिं सिधी लीक आहे, वरी कॾहिं वरवकड़ आहे। माण्हू कॾहिं केरु शींहुं आहे, कॾहिं माकोड़े जो नींहुं आहे। सो इहा ज़िंदगी ईअं ई गुज़रे थी। ऐं तव्हां प्रोफेसर सलीम मेमण साहब जूं ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं असां कोशिशि कई त जो की हिन वेक में असां हुनजे ज़ात ऐं हुनजे वालदेन ऐं हुनजे भान सईदाबाद खां वठी कराची ताईं ऐं कराची खां वठी सिंध यूनिवर्सिटी ऐं पोइ मुख़्तलिफ़ माण्हुनि सां मुलाक़ातूं, पोइ रेडियो, अञा TV इन में न आई आहे, उहा पाण ॿी वेक में कंदासीं। त सलीम साहब खे TV ते अचण खां पोइ ऐं हिन वेक ताईं असां हुनजूं 2 शादियूं बि कराए छॾियूं आहिनि ऐं हुन पंहिंजे ॿारनि बचनि जो हाल अहिवाल बि ॾिनो आहे। असांजी दुआ बि आहे त हुनजा ॿार बचा सुखिया हुजनि, पाण बि ख़ुशि हुजे ऐं ख़ुशियूं माणे। ऐं वरी पाण ॿी वेक में सलीम साहब जो जेको कैरियर शुरू थिए थो बाक़ाइदा, जंहिंजे नाले सां उहो सुञातो वञे थो, उन ते ख़बरूं कंदासीं। असां सां गॾु रहिजो।